नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन अॼु बि हिकु नओं बहस करे छॾियो आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चूंड सुधारा त पंहिंजी जाइ ते रहिया, पर अॼु जेका हुननि ॻाल्हि कई आहे त जेके नयूं चूंडियूं थींदियूं या ईंदड़ चूंड जेका थींदी उहा नई आदमशुमारीअ तहत थींदी। हाणे नई आदमशुमारी करणु केतिरो वॾो टास्क आहे इहो ख़ुदि फेडरल गवर्नमेंट सम्झी सघे थी। छाकाणि त अॻे असद उमर साहब चयो त नई आदमशुमारी कराईंदासीं अक्टूबर महीने में, जेका त थींदे नज़र न पई अचे। आख़िर छो चूंड सुधारनि खे नई आदमशुमारी सां जोड़ियो थो वञे। वरी उन सां गॾोगॾु इहो चयो पियो वञे त नई ईंदड़ जेका इलेक्शन थींदी उन में चूंड सुधारा बि हूंदा ऐं नई आदमशुमारी बि हूंदी। इहो हिकिड़ो बहस आहे। ॿिए पासे अपोज़िशन चयो आहे त हुकूमत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे मामले ते उनखे महदूद करे थी, चूंड सुधारनि खे सिर्फ़ु इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे मामले ताईं, ऐं चूंड सुधारनि में बेसिकली हुकूमत ख़ुदि ई संजीदा कान्हे। इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनल्स जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमून साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं अमर सिंधु साहिबा। सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमून साहब ॾे। नसीर साहब तव्हां ॿुधी रहिया साईं? जी जी साईं, सभ खां पहिरियां त इहो सम्झणु चाहींदासीं, पहिरियां चूंड सुधारनि जी ॻाल्हि पई थिए, हाणे ॻाल्हि थिए थी चूंड सुधारनि सां गॾोगॾु नई आदमशुमारी जी। छा हुकूमत में एतिरी कैपेसिटी आहे त इहा हुकूमत ईंदड़ चूंडूं सभ खां पहिरियां त चूंड सुधारनि ते कराए, ऐं चूंड सुधारनि में बि डेफिनेशन हिन जी हिन वक़्त ताईं रुॻो ज़ोर EVM ते आहे। उनखां पोइ ही नई आदमशुमारी कराइनि ऐं नई आदमशुमारी मां ईंदड़ जेके नतीजा अचनि उन नतीजनि जे आधार ते तकबंदियूं कनि, पोइ नई ईंदड़ चूंड थी सघे। छा इहो मुमकिन आहे? मूंखे त ही थोरो डिलेइंग टैक्टिक्स बानीने नज़र था अचनि ऐं अॻिते हली ॿियूं शयूं कढी ईंदा त पहिरें चइनी सूबनि में मकानी इदारनि जूं चूंडूं थियनि, पोइ वॾी चूंडूं थियनि। मिसाल आहे हिकिड़ो, ऐं इहे सभु बहाना इलेक्शन खे इन करे टाइण लाइ थी सघनि था जो सरज़मीन ते कारकर्दगी हींअर ताईं त हुकूमत जी जेका आहे त सभिनि जे साम्हूं आहे। ऐं अॼु बि हुननि जे हिकिड़े एडवाइज़र एनर्जी जे हुन बि रिज़ाइन करे छॾियो आहे। को माण्हू कंहिं पोस्ट ते जेके क्रिटिकल इशूज़ उते वेही कमु नथो करे सघे, त ईंदड़ 2 सालनि में छा परफॉर्मेंस हूंदी उहा तव्हां हाणे खां ई ॾिसी सघो था। त मूंखे लॻे थो त ही सॼे मुल्क खे इहो चवण थो घबराइजो न, चवंदे पाण घबराइजी विया आहिनि। जेका आदमशुमारी आहे 1917 में थी, हाणे 4 सालनि खां पोइ हुनजा मस नतीजा आया जिते सूबो माना ख़ासि करे सिंध वञा मुतमन कोन्हे। हाणे तव्हां हेॾी सारी एक्सरसाइज़ ॿीहर कराईंदो, आदम गणप को नंढी एक्सरसाइज़ कोन्हे। फार्म छपजण खां वठी हिनखे कंडक्ट करण ताईं बि 2-2.5 सालनि जो अर्सो लॻंदो आहे। इहा थींदी हर 2 साल आहे। इहा बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त 2 सालनि खां पोइ कहिड़ी एमरजेंसी आहे जो नई आदम गणप थिए। अच्छा जे थिए थी त पहिरियों ॿुधाइनि त पुराणी आदम गणप में कहिड़ा क्लास हुआ जेके हाणे ठीकु थींदा ऐं माण्हुनि जूं शिकायतूं दूर थींदियूं ऐं हुनजे बेसिस ते तव्हां तकबंदियूं कंदो, उनजी का वज़ाहत हींअर ताईं साम्हूं न आई आहे। ओ साईं फवाद चौधरी साहब चए थो, माफ़ु कजो तव्हांखे इंटरप्ट थो कयां, उहो चवे थो त हिन भेरे जेका आदमशुमारी थींदी उहा सॼी टेक्नोलॉजी बेस्ड हूंदी। हाणे कहिड़ी टेक्नोलॉजी खणी ईंदा जंहिंसां हिननि जी आदम गणप वधीक साफ़ शफ़ाफ़ हूंदी ऐं हुन ते कंहिंखे एतिराज़ न हूंदो? टेक्नोलॉजी बेस्ड 2018 में इलेक्शनूं थियूं न। मूं कल्ह बि गुज़ारिश कई त टेक्नोलॉजी या मशीनुनि खे वरी बि माण्हू हलाईंदा, सो उहा टेक्नोलॉजी त के इंसान हलाईंदा, उहा टेक्नोलॉजी छा हूंदी? हींअर ई जेके पुठी आदमशुमारी जा जेके नतीजा आहिनि उहे साम्हूं नज़र अचनि था। ख़ैर उहो टेक्नोलॉजी आणींदा त ख़बर पवंदी तो टेक्नोलॉजी कहिड़ी हूंदी, इहो बि त ॾिसूं न। जनरली बस चई छॾ सभिनी त रोड विझनि त टेक्नोलॉजी बेस्ड थींदी। मूं कल्ह बि गुज़ारिश कई त प्रॉब्लम टेक्नोलॉजी खां कोन्हे, प्रॉब्लम माण्हुनि सां आहे, नियतुनि सां आहे, सिस्टम हलाईंदड़ सोच सां आहे। सो उहो मसइलो त हुते जो हुते आहे, माना कुतो कुएं में हूंदो त 40 पार्टियूं वेठा कढंदा, टेक्नोलॉजी ईअं थींदी। अब हर जॾहिं ईंदी त ॾिसंदासीं। रही ॻाल्हि इहा त इन्हनि शयुनि खे इलेक्शन सां ॻंढे नथो सघिजे। इलेक्शन आईनी तौर ते 5 सालनि खां पोइ हुननि खे कराइणी आहे। आदम गणप 2 सालनि जो मामलो आहे, ॿिन्ही खे ॻंढण वारी त का लॉजिक ई कान्हे, का आईनी तौर ई कान्हे का। ॿी ॻाल्हि जेका आहे चूंड सुधारनि वारी, बिल्कुलु मां सम्झां थो त चूंड सुधारनि जो हिकिड़ो नारो आहे, हुननि जे पुठियां को बि विजडम को बि होमवर्क कोन्हे। मिसाल तौर जेकर चूंड सुधारा हिकिड़ो वॾो ब्रॉड लफ़्ज़, इन मशीन जो हिकिड़ो नंढड़ो तमामु नंढड़ो हिसो। पाकिस्तान जे चूंडुनि जी तारीख़ खणी ॾिसो त हुन में मां कल्ह गुज़ारिश इहा कई पई त मसइलो चूंडुनि जे हाणे ॾींहं ते नथो थिए या तमामु घटि थो थिए थो। जीअं तव्हां RTS वग़ैरह जेके टेक्नोलॉजियुनि जी ॻाल्हि करण वारा उते ई सॼी बेमानी थिए थी, पर बाक़ी त मामलो चूंड खां अॻु ऐं चूंड खां पोइ थींदो आहे। उहे जेके सुधार आहिनि मूं कल्ह जीअं सजेस्ट कयो त तव्हां सभ खां परे डायग्नोस्टिक स्टडी करायो। पाकिस्तान 1977 खां पोइ 12-18 खनि मुंहिंजो ख़राब इलेक्शन हींअर ताईं थी चुकियूं हूंदियूं
या जेतिरियूं बि थियूं आहिनि उन्हनि जी पहिरें इंटरनेशनल एक्सपर्ट्स वेठा आहिनि जेके दुनिया सॼीअ में इलेक्शन प्रोसेस खे ॾिसनि था ऐं कंडक्ट कनि था। उन्हनि जो हिकिड़ो पैनल ऑफ एक्सपर्ट्स यारहं खां इंडिपेंडेंट 6 महीना ॾियो, 12 महीना ॾियो, हुनखे डायग्नोस्टिक स्टडी करायो, जी सम्झो त सही त रिफॉर्म्स जी ज़रूरत किथे आहे, कहिड़ा रिफॉर्म्स खपनि। जी तय न आहे थियो नारो पियो थो रिफॉर्म्स मशीन जी सॼी हालत क़िस्म जी स्लोगनियरिंग आहे, हिन जे पुठियां सीरियस होमवर्क ऐं सीरियस नज़र ई कान थी अचे। जी तव्हांखे मां सीरियस नज़र नथी अचे, सिर्फ़ु नारेबाज़ी जे हद ताईं आहिनि। ऐं तव्हां जेका अहम ॻाल्हि कई आहे, तव्हांजो ख़्यालु आहे त मशीन्स वरी बि जेको इंसान ई हलाईंदा, जेसिताईं इंसान जी नियतूं न बदिलबियूं त मशीनुनि जो को फ़ाइदो न आहे। इनाम भट्टी साहिबु, तव्हांजी राय छा आहे? चूंड सुधारा, वरी नई आदमशुमारी ऐं ईंदड़ चूंडूं, इन्हनि खे ॻंढियुनि था ईंदड़ चूंडुनि सां। फवाद चौधरी साहिबु चए थो जेसीं ताईं चूंड सुधारा न थींदा, नई आदमशुमारी न थींदी, एसी ताईं ईंदड़ चूंड मुमकिन न आहे। मुमकिन जी ॻाल्हि न कई आहे, यानी ईंदड़ चूंड सां ॻंढियो अथई त इहे ॿई शयूं हूंदियूं त ईंदड़ चूंड थी सघंदी। पहिरीं ॻाल्हि त जुनेद इनखे ज़हन में रखणु खपे त आदमशुमारी जे मामले ते पीपल्स पार्टी जेको किरदारु अदा करे रही आहे उहो घटि में घटि मौजूदा हालतुनि में सिंध जे माण्हुनि खे पसंदि कोन्हे, क़ाबिल क़बूल कोन्हे। सिर्फ़ु कराची जे मामले खे वठी करे पीपल्स पार्टी आदमशुमारी जे मामले ते वफ़ाक़ सां उहो मौक़िफ़ रखियो वेठी आहे जेको जमायत इस्लामी जो, MQM जो ऐं कराची जे उन्हनि हिकिड़ी मख़सूस ज़हनियत जो आहे, जेके सम्झनि था त कराची जी आदमशुमारी में उन्हनि सां ज़्यादती थी आहे। बावजूदि हिन जे जो जेकॾहिं का उते शइ अहिड़ी आहे त उनजो जेको उन्हनि खे तरीक़ेकार अपनाइणु खपंदो हो, उनजो जेको सैंपल्स खणी करे उनजी करणु खपंदी आदमशुमारी आहे, उन खां पोइ उनजो डिफरेंस ॾिसी करे उन ते ॻाल्हाइणु खपंदो, ईअं आउटराइटली उनखे रद्द करण में पीपल्स पार्टी बि ओतिरी शामिल आहे जेतिरी बाक़ी ॿिए कंहिं जी ख़्वाहिश आहे त इन आदमशुमारी खे क़बूल न कयो वञे। आदमशुमारी खे क़बूल न करण सां वधि खां वधि नुक़सानु जेको थिए थो उहो हींअर असांजो सिंध जो थिए थो, सिंधी माण्हुनि जो थिए थो, छाकाणि त उनजे न क़बूल करण सां वापसि उनखे 98 वारी आदमशुमारी जे बुनियाद ते फार्मूला बेस्ड जेको आहे पॉपुलेशन ग्रोथ रेट लॻाए करे उनखे कैलकुलेट करे पोइ तकबंदियूं बि उन हिसाब सां कंदा ऐं NFC अवार्ड वग़ैरह सभु शयूं बि उन ते थींदियूं रहंदियूं। तंहिंजे करे तव्हां सम्झंदो पहिरीं त पीपल्स पार्टी खे पंहिंजो इहो स्टैंड जेको आहे उन ते बीहण जे बजाए हिन ते अचणु खपे त मौजूदा जेका बि आदमशुमारी थी आहे उन में केतिरियूं बि के जेकॾहिं घटितायूं का कमी पेशी आहे उनजे बावजूदि बि उनखे क़बूल करणु खपे ऐं ईंदड़ उनखे बहितर करण जे लाइ पंहिंजो सजेशन्स ऐं पंहिंजो हिकमत अमली जेका आहे असां का उहा तयारु करणु खपे। हाणे अचूं था हिन ते त जेको मौजूदा सरकार उनखे जेको पाण में रिलेट करे रही आहे त ज़ाहिर आहे हिकिड़ी जमायत ने इहा डिमांड थी करे त नई आदमशुमारी थियणु खपे त ॿी जमायत जेका हुकूमत में वेठी आहे उहा उनखे ॾिसां ॻंढे थी पई त नई आदमशुमारी जो तालुक नई जेको आहे सो चूंड सुधारनि सां ऐं उन्हनि में जेकॾहिं अॻिते का पेशरफ़ थींदी त पोइ उन में थींदो। ऐं सम्झां थो इहे सभु हिक ॿिए खे रुॻो गॾिजी करे कंहिं न कंहिं तरीक़े सां रुकावटूं विझण जा मामला जेके आहिनि सभिनी जा गॾियल मुफ़ाद आहिनि। नई आदमशुमारी न थींदी उनजे करे ई जवाज़ पैदा कंदा त पोइ उनजे करे छा थियणु खपे, वापसि पुराणी आदमशुमारी ते वञो। इन जो नुक़सानु असांखे सिंध खे आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ तोड़े उहे सभु जेके इहा ख़्वाहिश रखनि था इन जी पाण में गठजोड़ आहे। इलेक्शन चूंड सुधारनि में असीं ख़ुदि सभई इन में आया आहियूं त पाकिस्तान जे अंदरि चूंडुनि जे तरीक़ेकार में बुनियाद खां वठी करे मथे ताईं काफ़ी साथियूं कोताहियूं आहिनि। उन्हनि खे गॾिजी वेही करे सोचे सम्झी जेको आहे सो उन्हनि जे सुधारनि में के शयूं आणणु खपनि, पर उहे तॾहिं थींदियूं जॾहिं पहिरीं सिर्फ़ु उहे जमायतूं न जेके इक़्तिदार जे अंदरि वेठल आहिनि, पर सभु उहे जमायतूं जेके इलेक्शन कमीशन वटि रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि सां गॾियल सलाह मशवरत खां पोइ चूंड सुधारनि जो अमल जेको आहे सो मुमकिन ऐं क़ाबिल क़बूल थी सघे थो। न त ॿी सूरत में थिए ईअं थो त हीअ जेके 3-4 जमायतूं आहिनि जिन खे हमेशह इक़्तिदार में कंहिं तरीक़े सां अचिणो आहे उहे पाण ई उहो तयुनि कनि थियूं त चूंड सुधारा कहिड़ा हुजणु खपनि, नतीजे में उनजो नुक़सानु बाक़ी ॿियनि पार्टियुनि खे खणणो थो पए। हाणे अचूं था हिन ते त इहो मुमकिन आहे या न आहे। ऐं सम्झां थो त मौजूदा वक़्त में का अहिड़ी थी आहे पेशरफ़ जंहिंमें पहिरीं इहो नज़र पियो आयो त 4 सालनि जे अंदरि इलेक्शन्स कराए ऐं सॼे सिस्टम खे तब्दील करण जी कोशिशि कई थी वञे, पर मौजूदा हुकूमत शायदि हुनजी ॾाढो रुकावट विझण जे लाइ अहिड़ा तरीक़ेकार ॻोल्हे थी पई जंहिंमें हुननि खे स्पेस मिली वञे, अहिड़ा बहाना मिली वञनि जो 5 सालनि खां मथे हिननि शयुनि खे लिंगराम करे वञनि। जी जी इनाम साहिबु। अमर सिंधु साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर सिंधु साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर साहिबु तव्हांजो ख़्यालु कहिड़ो आहे हीअ जेको माना चूंड सुधारा ऐं
नई आदमशुमारी उन खां पोइ ईंदड़ चूंड, फवाद चौधरी साहब चए थो त ईंदड़ चूंड सुधारण खां सवाइ ऐं नई आदमशुमारी खां सवाइ न थी सघंदी। हाणे जेका नई आदमशुमारी आहे इहो केतिरो वॾो टास्क आहे। चूंड सुधारण में हिननि सिर्फ़ु EVM ताईं मामिलो रखियो आहे। तव्हांजे ख़्याल में ही बग़ैर चूंड सुधारण खां सवाइ या जेको आहे नई आदमशुमारी खां सवाइ वाक़ई पोइ जेकॾहिं ईंदड़ चूंड जी ॻाल्हि थी त उन में के हिंड्रेंसिस पइजी सघनि था छा? ॾिसो जेका कुझु थी रहियो आहे, कुझु काफ़ी वक़्त खां उन में इहो लॻे थो त हिननि जा इरादा कुझु ॿिया आहिनि ऐं इन्हनि जा इरादा इन्हनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि से हू आज़माइण जी कोशिशि कई आहे मॉडल्स, जंहिं मॉडल्स सां हिन साॻी जेका असां हुकूमत खे कंटिन्यू करे सघिजे। उन मॉडल्स में तव्हां ॾिठो त उहे वक़्तनि फ़वक़्तनि मार्केट में लाहींदा रहनि था। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त जेके आहिनि से आज़माया त कोन आहिनि पर मार्केट में लाहींदा रहनि था, जंहिंमें सदारती निज़ाम जे हवाले सां तव्हां ॿुधो हूंदो त विच में जेका असां हुकूमती जेका प्रोपेगेंडा लाइन आहे उहा शुरू थी वई त हीअ जेका असां 5 साल नाकाफ़ी आहिनि ऐं सुधारनि जे लाइ जेका असां ऐं ॿियो आहे त चूंडनि जो हीउ तरीक़ो ग़लति आहे, सदारती निज़ाम हुजणु खपे, जेका वॾी माना उन में बि हिकिड़ी आइनी तब्दीली खपे। त इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं अचनि थियूं त उन मां लॻे थो त नियत दरअसल इहा आहे त हीअ हुकूमत 5 सालनि खां पोइ बि कंटिन्यू कीअं करे, जॾहिं त ग्राउंड जेका सिचुएशन आहे, मौजूदा जेका हालतूं आहिनि, जेका सियासी जेको माहौल आहे, जेको माण्हुनि जो जेको रद्द अमल आहे, उन में जेके बि इंडिकेटर्स आहिनि उहे इंडिकेटर्स ॿुधाइनि था त हीअ हुकूमत न रुगो नाकाम थी चुकी आहे, हिन हवाले सां हुकूमती लिहाज़ खां अवाम में नाकाम थी चुकी आहे, पर जेका सभ खां ख़तरनाक ॻाल्हि आहे त हुनजी जेका आलमी सतह ते जेका आइसोलेशन आहे, सफ़ारती सतह ते जेका आइसोलेशन आहे, उहा बि ख़तरनाक हद ताईं जेका असां ख़राब थी चुकी आहे। हाणे जंहिं एजेंडा सां हिनखे आंदो वियो उते इहो सवाल उभरे थो त जेका असां ही न रुगो जेका असां उनखे कंटिन्यू जेका बि एजेंडा आहे उनखे कंटिन्यू करण जे लाइ ही सेटअप ज़रूरी आहे। जेकॾहिं ही सेटअप तब्दील थिए थो त यकीनन नई हुकूमत, नयो निज़ाम या अञा बि जेका असां नयूं पॉलिसियूं, अगरि पॉलिसियूं नयूं बि न आहिनि त उन में का तरमीम थींदी, तंहिंजे करे न रुगो ही पर पसे पर्दा जेके कुवतूं आहिनि उहे बि इन खां ख़ौफ़ज़दा आहिनि त जेकॾहिं हिनखे तब्दील कयो वियो त उन खां पोइ कहिड़ी सूरत हाल थी सघे थी। उन जे लाइ टैक्टिक्स इहे आहिनि त कुझु अहिड़ी शयूं कजनि, कंट्रोवर्शियल शयूं कजनि। उन्हनि कंट्रोवर्शियल शयुनि में सूबनि जा मामला बि आहिनि, NFC जो मामिलो बि आहे ऐं आदमशुमारी जो मामिलो इन करे आहे त उहो ऑलरेडी जेको आहे हिकिड़ो कंट्रोवर्शियल तकरारी सूरत अख़्तियार करे चुको आहे। जेका पहिरीं जेका आदमशुमारी आहे जेका मुशर्रफ जे दौर में थी, ख़ुदि उहा आदमशुमारी बि सूबनि जा उन्हनि ते एतिराज़ मौजूदु आहिनि। ऐं ॿिए पासे जॾहिं ॾिसिजे थो त इहा हिकिड़ी आदमशुमारी वारी ॻाल्हि, ॿिए पासे ॾिसिजे थो त जेकॾहिं हू इलेक्शन कमीशन जा अच्छा, मां तव्हांखे मुख़्तसर हिकिड़ी शइ पुछां अमर साहिबा, हीअ जेके नई आदमशुमारी वारी ॻाल्हि कनि था, तव्हां इन सां एग्रीड आहियो त नई आदमशुमारी थियणु घुरिजे? ॾिसो, नई आदमशुमारी थियणु घुरिजे पर ज़रूरी न आहे त जेका असां हीअ जेका पहिरीं जेका आदमशुमारी आहे उनखे साबित करणो पवंदो त उहा आदमशुमारी उनजे सूबनि जा ऑब्जेक्शन आहिनि उहा दूर कयो, उहा आदमशुमारी जे मुताबिक़ केतिरा रिफॉर्म्स थिया उहे पूरा कयो। उन खां पोइ नई आदमशुमारी जो मरहलो हूंदो जॾहिं उन खां अॻु में थियल आदमशुमारी जे बारे में जेके बि ऑब्जेक्शन आहिनि उन्हनि खे एड्रेस कयो वञे। तव्हांखे ख़बर हूंदी त ऑफिशियल को बि ऑफिशियल मैटर हूंदो आहे, को बि मीटिंग्स हूंदी आहिनि, का बि पॉलिसी हूंदी आहे त जेका नेक्स्ट ईंदी आहे त उहा उन्हनि जे मिनट्स खे, उन्हनि पॉलिसीज़ खे अप्रूव कंदी आहे। उन अप्रूवल खां पोइ इहो थी सघंदो आहे त अञा ॿी मीटिंग हलाए सघिबी आहे, पर ॿी मीटिंग हलाइण खां अॻु में अप्रूवल ज़रूरी आहे। हिकिड़ी आदमशुमारी जेका थी चुकी आहे उन जे बारे में जॾहिं एतिराज़ मौजूदु आहिनि सूबनि जा, उन्हनि खे जेका असां एड्रेस करण खां सवाइ, उन्हनि खे ॿुधण ऐं सम्झण खां सवाइ जेकॾहिं उन जे ई बेसिस ते ॿी का आदमशुमारी थिए थी त उहा इन खां वधीक कंट्रोवर्शियल थी सघे थी ऐं सूबनि जा अञा वधीक एतिराज़ थी सघनि था त इन जेका मुशर्रफ जे दौर वारी आदमशुमारी आहे उन जी बुनियाद ते ॿी आदमशुमारी कीअं थी सघे। हीअ एतिरा जेके से पेचीदा मामला आहिनि ऐं एॾा गंभीर मामला आहिनि जंहिंखे मां सम्झां थी त हिकिड़े थोरे वक़्त में छॾाइण जहिड़ा कोन्हे। मिसाल जे तौर ते इन में जेका आदमशुमारी वारो जेको मरहलो आहे ऐं उन खां जेका असां आदमशुमारी खां अॻु में जेका तयारी आहे उन में बि सालनि जा साल लॻी सघनि था। हिकु त इहो त जेको पैरामीटर्स आहिनि उन्हनि ते सभई मुतफ़िक़ थियनि था, मुतफ़िक़ थियनि। उन खां पोइ अचे त मिसाल जे तौर ते घणा जेका सिंध खे कुझु हुयो
सिंध खे इहो एतिराज़ हुयो त जेका ॿाहिरियुनि सूबनि जी जेका आबादी आहे उहा रहे त कराची में थी, सिंध में थी, ऐं पर जॾहिं आदमशुमारी में काउंट नथा थियनि, माना खाए पीए ऐं ख़र्चा सिंध जेका असां पारां भरिया वञनि ऐं उहे आदमशुमारी में ॾेखारिया वञनि त मर्दान जा आहिनि के सवात जा आहिनि के डेरा गाज़ी खान जा आहिनि, त इन हवाले सां तमामु घणा जेके एतिराज़ात आहिनि उहे मौजूदु आहिनि। इहो कीअं थो थी सघे त उन्हनि एतिराज़नि खे जेका ॿुधण खां सवाइ, हल करण खां सवाइ ऐं तसली बख़्श जवाब ॾियण खां सवाइ विफ़ाक़ बिना के माना इन जी कंसल्टेशन बिना के सूबनि जे कंसल्टेशन जे उहो आदमशुमारी में जेकॾहिं इहो आदमशुमारी हूंदी त हिनखे अञा इहो सेट कंदी, उहो नेक्स्ट गवर्नमेंट जो कमु हूंदो त उहो उन्हनि बुनियादनि ते ही त घटि में घटि पैरामीटर सेट कनि, कहिड़े पैरामीटर से जेका आदमशुमारी थींदी गवर्नमेंट अची उनखे करे सघे थी। बाक़ी मां इहो ज़रूरु चवंदुसि आदमशुमारी हर 10 सालनि में थियणु खपे ऐं पाकिस्तान जे अंदरि में बि हर 10 सालनि में थियणु खपे, त उन में को हर्ज कोन्हे, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त उहे 10 साल तव्हां जेका असां कहिड़ी शफ़ाफ़ियत सां कयो था। जी अमर साहब, तव्हांजो चवण त कहिड़ी शफ़ाफ़ियत सां कयो था, 10 साल कीअं अचनि था। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया? जी सर, तव्हांजो आवाज़ अचे थो। डॉक्टर साहब चूंड सुधारा उन खां पोइ नई आदमशुमारी, फवाद चौधरी साहब चए थो त जेसिताईं चूंड सुधारा न थींदा नई आदमशुमारी न थींदी, एसी ताईं नई इलेक्शन थियणु मुमकिन न आहे। हुनजो लफ़्ज़ हिकिड़ो चवण जो ॿियो आहे, पर नतीजो इहो ई कढी सघिजे थो। हू चवंदा नई इलेक्शन जेका आहे, ईंदड़ इलेक्शन जेका आहे, नई आदमशुमारी ऐं चूंड सुधारनि बग़ैर नथी थी सघे। तव्हांजी छा राय आहे? साईं, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त चूंडूं कॾहिं बि आदमशुमारी जे बुनियाद ते इन्हनि चूंडुनि जे लाइ मोहताजी कई कान्हे ऐं आदमशुमारी खां सवाइ बि चूंडूं थींदियूं रहियूं आहिनि। न त इहो थिए हा त पाकिस्तान में 70 साल पाकिस्तान खे थिया आहिनि त 7 दफ़ा घटि में घटि आदमशुमारी थी चुकी हुजे हा, पर उहा 7 दफ़ा इन करे न थी आहे जो जॾहिं बि वक़्त जे हुक्मराननि खे ज़रूरत पई आहे त उहे 10 जे बदिरां 19 सालनि में, 17 सालनि में, 16 सालनि में आदमशुमारी कंदा रहिया आहिनि। हाणे हिन आदमशुमारी कराइण जो जेको मामिलो आहे त 10 सालनि खां वल जॾहिं तव्हां आदमशुमारी करायो था त उन में तव्हांजी नियत छा आहे, हिन जा प्लीडर कहिड़ा आहिनि, हिन जी पिटीशन कंहिं दाख़िल कई आहे, ही गुज़ारिश कई MQM जेका हुनजी इत्तेहादी जमायत आहे, ऐं MQM जेका आहे पहिरियों दफ़ो जेका बि आदमशुमारी थी आहे, हालांकि सिंधी माण्हुनि खे तमामु घणा एतिराज़ आहिनि, उनजे बावजूदि बि MQM जॾहिं पंहिंजे असुलु अंगनि अखरनि जे वेझो पहुती आहे त उनखे इहो अहसासु थियो आहे त हू थोराईअ में न आहिनि, पर घणी थोराईअ में आहिनि ऐं सिंध में त हुननि खां वधीक पश्तून था रहनि। इन करे उन्हनि इहो ज़रूरी सम्झो त इमरान ख़ान ते हिकिड़ो प्रेशर ऐं दबाव विझी ऐं पंहिंजे पॉलिटिकल इत्तेहादी जे तौर ते हुन खां घटि में घटि इहा ॻाल्हि मञाइनि। इहो आहे MQM जो पासो। जी ॿियो पासो ई आहे। जी डॉक्टर साहब। जी डॉक्टर साहब, ही सभु जो साथ जेके बि थियनि था उन्हनि मामलनि में हिकिड़ो बुनियादी नुक़्तो मौजूदु आहे, उहो ही आहे त शयुनि जो तज़ाद उभारजे, शयुनि जा तज़ाद वेकिरा कजनि, ॿ बिरादरियूं पाण में विड़ी सघनि त इन खां भलो कमु थी नथो सघे, ॿ सूबा पाण में उलझी सघनि त इन खां भलो कमु थी नथो सघे। असुलु नुक़्तो आहे त उहे सभु जो सभु शयूं लिकाइजनि जेके ही सरकार पूरियूं करे नथी सघे। उन्हनि शयुनि खे लिकाइण लाइ ही मसइला जेके आहिनि उहे साम्हूं आंदा पिया वञनि। अदरवाइज़ ही चूंडुनि जे लाइ आदमशुमारी लाइ अॻे कॾहिं तरसियल हुया जी, ऐं अॻे भला इन्हनि आदमशुमारियुनि ते कॾहिं इन्हनि इहो एतिराज़ रखिया त भाउ उहे आदमशुमारियूं थियनि त पोइ तकबंदियूं थियनि, पोइ चूंडूं थियनि, इहो कॾहिं बि न थियो। पर हाणे हिननि इत्तेहादियुनि जी ऐं उन बदनियती जो दबाव आहे, जंहिं बदनियती जे दबाव हेठि हू चाहिनि था त कंहिं न कंहिं नमूने सां सिंधियुनि सां ॿ पाणी कजनि। ख़राबी हिकिड़ी आहे हिन में त सिंधियुनि जी नुमाइंदा जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जेका तहरीक इंसाफ़ जी अॼु इत्तेहादी कोन्हे। जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जी अॼु पीपल्स पार्टी इत्तेहादी थी वञे, हीअ ॻाल्हि मुंहिंजी रिकॉर्ड ते रखिजो त कॾहिं बि ही आदमशुमारी न थींदी 10 सालनि खां वल, ऐं कॾहिं बि इन क़िस्म जा वरी माणा वरी इहे ॻाल्हियूं न ईंदियूं। हीउ हिकिड़ो दॿा जो टैक्ट आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। जी
अच्छा डॉक्टर अयूब साहब तव्हां त माना आदमशुमारी फोकस्ड ॻाल्हि कई आहे। मां नेक्स्ट क्वेश्चन में तव्हांखां इन ते वधीक तफ़सील पुछंदुसि। नसीर मेमन साहब मुंहिंजो हिकिड़ो सुवाल तव्हां खां इहो आहे जंहिं ते इनाम भट्टी साहिबु ॻाल्हायो ऐं डॉक्टर अयूब साहिबु पहिरियों नमूने ॻाल्हायो। मूं सुवाल सभु क्वेश्चन तौरु अमर साहिब खां कयो, पर हाणे मां तव्हां खां सुवाल कयां थो, नई आदमशुमारी तव्हांजे ख़्याल में थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे? ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी शइ आईन में लिखियल आहे 10 साल आहिनि। मां हिन बिल्कुलु आदमशुमारी का रोज़ रोज़ जी रांदि कान्हे, रोज़ रोज़ कजे। ॿी ॻाल्हि इहा त पहिरियों हुनजी लॉजिक सम्झूं न, उहा लॉजिक ॿुधाए हुकूमत ॿीहर छा थियो आहे जो ॿीहर माना रिज़र्वेशन असांखे बि आहिनि, रिज़र्वेशन कुझु ॿियनि माण्हुनि खे बि आहिनि, पर पहिरें गवर्नमेंट डिक्लेयर करे त उहे कहिड़ा रीज़न आहिनि, उनजे ख़्याल में उहे कहिड़ा कंसर्न्स ऐं फेल्यूअर्स आहिनि ऐं उहे कंहिंजा आहिनि। जेकर रुॻो हिकिड़ी धुर जे कंसर्न्स खे बेस बनाए ऐं उनजे बुनियाद ते आदमशुमारी ॿीहर कराइणी आहे त उहा पोइ त इहो सिधो सो माना पॉलिटिकली पार्टीज़न आदमशुमारी थियण वेंदी। या त हू डिक्लेयर कनि त फलाणियूं 5 खामियूं थियूं ऐं फलाणे हंधि थियूं, ग्लेयरिंग एग्जाम्पल आहिनि, डेटा जी इनकंसिस्टेंसी तव्हांखे ॿुधाए सघे थी। मिसाल तौरु हिन भेरे जो जेको डेटा जी शीट हुई हुन में ॿाहिरां आयल इमिग्रेंट जो ज़िक्र ई कोन्हे, छो कोन्हे, कंहिं कढायो, कंहिं रखियो, ऐं रुॻो इहो छो थो तासिर ॾिनो वञे त कराची जी आदमगणप घटि थी आहे। असां त चऊं था पूरे सिंध जे ॿाहिरां आदमगणप घटि थी आहे। माण्हुनि जे असुल शनाख़्ती कार्डनि जे नाले ते तव्हां हुनखे ॿाहिरि वञी ॻणियो आहे, वेठा सिंध में आहिनि, खाइनि पियनि सिंध जो था। कोई इनकंसिस्टेंसी खे पहिरियों डिक्लेयर त करे न हुकूमत, हेॾी वॾी एक्सरसाइज़ ॿीहर करण खां पहिरियों आवाम खे ॿुधाइनि न, कंसेस त कनि न छा ग़लति थियो। उहो नथो थिए पोइ त माना बदनीयती आहे। उहो सभु कुझु साम्हूं अचे, प्रावंस ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट ऐं इदारा हुनखे सब्सक्राइब कनि, हुन ते एग्री थियनि, तंहिंखां पोइ बि आदमशुमारी हिकिड़ो पूरो डिबेट ऐं डिस्कशन थो थिए। ईअं का मस्खरी आहे छा रोज़ रोज़ आदमशुमारी? जेकर हेॾी डेटा जेका हींअर आई आहे जंहिं ते कंसर्न हुजण जे बावजूदि सिंध जे माण्हुनि खे एक्सेप्ट कयो आहे कि इन में का फर्दर डिस्टॉर्शन थी त एॾो वॾो डिफेक्ट थींदो, हुन खां मामिलो संभालिजी न सघंदो। इलेक्शन पोइ जी ॻाल्हि आहे। जी तव्हां अहम पॉइंट रेज़ कई आहे। मां हिकिड़ो ॿियो सुवाल बि हिते तव्हां खां पुछंदुसि। ॿियो इहो आहे जेको सेकेंड क्वेश्चन आहे पंहिंजे प्रोग्राम जो, अपोज़िशन चयो आहे त चूंड सुधारनि में गवर्नमेंट जेका आहे संजीदा कान्हे, हुनजो टारगेट सिर्फ़ु EVM ताईं आहे। जेकर चूंड सुधारण जी ॻाल्हि आहे त उहा बतौर पैकेज कई वञे। तव्हां अपोज़िशन इन पॉइंट ऑफ व्यू सां केतिरा एग्री कयो था? ऐं ॿियो, छा अपोज़िशन जेकॾहिं वेहणु चाहे थी हुकूमत सां या हुकूमत अपोज़िशन सां वेहणु चाहे थी त उनजो दाइरो केतिरो वसी हुजणु खपे ॻाल्हि ॿोल जो? ॾिसो जेका रिफॉर्म्स जो एजेंडा आहे न, उहो पार्लियामेंट में सवाइ कंसल्टेशन ऐं कंसेंसस जे उहो थी न सघंदो आहे। पोइ तव्हां ऑर्डिनेंस वेठा कढो, कोई इहा ॻाल्हि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मिसाल 18वीं तरमीम हिकिड़ो तमामु वॾे आइनी सुधारे रिफॉर्म जो अमल हुयो। तव्हांखे यादि आहे न त हर पार्टी जा माण्हू हुया, अलाए 8-10 महीना हुन ते 100 खां मथे अलाए घणियूं मीटिंग्स कयनि, हिकु हिकु पॉइंट ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाइण, हुनजा पूरो रिकॉर्ड मौजूदु आहे। रिफॉर्म्स ईअं ईंदा आहिनि छा त हिकिड़ो मिनिस्टर अची प्रेस कॉन्फ्रेंस करे अपोज़िशन खे गारियूं बि ॾे, चए अचो था न रिफॉर्म्स हणायूं। रिफॉर्म्स ते तव्हां जेकर सीरियस आहियो त रिफॉर्म्स जे एजेंडा खे डिक्लेयर कयो। प्राइम मिनिस्टर लेवल ते अपोज़िशन जी जेका लीडरशिप आहे उन सां कंसल्टेशन थिए, पार्लियामेंट में वेठल धुरियुनि सां ऐं पार्लियामेंट खां ॿाहिरि उहे धुरियूं जेके कंहिं न कंहिं हवाले सां पॉलिटिक्स में मैटर कनि थियूं, कई धुरियुनि पार्लियामेंट में हुनजी तव्हांखे वॾी प्रेजेंस नज़र न ईंदी, पर पॉलिटिकल प्रोसेस में वॾो इंपॉर्टेंट रोल पई थियूं प्ले कनि। या पार्लियामेंट में नंढियूं हूंदियूं पर पॉलिटिक्स में हिकिड़ो वॾो रोल आहे। रिफॉर्म त सभिनि लाइ थींदा आहिनि न, रुॻो खटे ईंदड़ या पार्लियामेंट में वेठल पार्टियुनि लाइ थोरे थींदा आहिनि। त उहो हिकिड़ो ब्रॉड बेस क़िस्म जे डिस्कशन में वञे, पब्लिक ओपिनियन वठिजे, एक्सपर्ट ओपिनियन वठिजे, हिकिड़ी डिटेल्ड एक्सरसाइज़ थिए। पार्लियामेंट के जेका माण्हू वेठा आहिनि ऑब्वियसली उहे फर्स्ट प्रायोरिटी ते चई सघो था हूंदा छो त इलेक्टेड आहिनि, त इन सॼे प्रोसेस जा स्टेप्स हूंदा ऐं उहो प्राइम मिनिस्टर लेवल ते इंगेजमेंट थियणु घुरिजे। इहो कोई प्रोसेस जी तव्हांखे सिंसियरिटी नज़र नथी अचे, मूंखे त नथी नज़र अचे। इन करे मां सम्झां थो त हीउ प्रोसेस जे बारे में न को इंट्रस्टेड आहिनि, न को सीरियस आहिनि। हीउ हिकिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 8-10 हिकिड़ा वज़ीर विहारे थिया त जेके सुबुह शाम वीचारनि खे कुझु न कुझु चवणो आहे, उनखे पाण ख़बर कान्हे रिफॉर्म कहिड़ा। तव्हां उनखां पुछो भला 5 क्वेश्चन कहिड़ा रिफॉर्म, कीअं रिफॉर्म, किथे रिफॉर्म, दे डोंट नो। को कॉन्स्टिट्यूशन जो हवालो ॿुधायो, आइन जो आर्टिकल ॿुधायो, प्रोसेस आइडेंटिफाई कयो, होमवर्क त कयो कोन्हे, वेठा रिफॉर्म कनि, का ख़बर ई कान्हे। हाणे माण्हू खे अपोज़िशन छा रिफॉर्म में संजीदा वठंदी, छो वठंदी? जी नसीर साहब, इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदो? तव्हांजे ख़्याल में अपोज़िशन जेके ॻाल्हि करे थी त हुकूमत ख़ुदि संजीदा न आहे रिफॉर्म्स आणण में, हाणे जेकर सवाल पैदा थिए थो त चूंड सुधारनि में जेकर मजमूई तौरु जेका अपोज़िशन चए थी रुॻो EVM न आहे पर मजमूई तौरु चूंड सुधारनि जी ॻाल्हि आहे, त उन में जेकर ॻाल्हि ॿोल थिए थी त हुकूमत जे तरफ़ां या अपोज़िशन जे तरफ़ां दाइरो केतिरो वसी हुजणु खपे उन रिफॉर्म्स जो? जुनैद, पहिरीं त जेके बि इक़्तिदार में शरीक इहे जमायतूं माज़ी में रहियूं या हींअर जेके आहिनि या जिन वटि
किथे सूबे में का हुकूमत आहे उन्हनि सभिनी जी जेॾी महिल बि ज़ुबान ते लफ़्ज़ ईंदो आहे चूंड सुधारा त उन मां यकीन ॼाणो उन्हनि जो बुनियादी तौर ते सोच जो डायरेक्शन जेको आहे उहो इहो हूंदो आहे त जेका हुननि खे ॻाल्हि पसंदि आहे उहो चूंड सुधारा आहिनि, यानी संदन फ़ाइदे में जेका ॻाल्हि हुजे उहे चूंड सुधारा आहिनि। तंहिंजे करे पहिरीं त इन ते तइ थियणु खपे त चूंड सुधारनि जे लाइ जंहिं शयुनि जी निशानदेही इहे 4-5 जमायतूं जेके इक़्तिदार जे कारीडोर में भॼ टुक कंदियूं रहनि थियूं, कंहिंजी आङुर पकिड़े अचनि थियूं, कंहिंजा जेको आहे सो बूट पकिड़े अचनि थियूं, उन्हनि जे चवण ते न हुजणु खपे। पर चूंड सुधारनि ते पहिरीं त पाकिस्तान जे अंदरि इलेक्शन कमीशन में रजिस्टर्ड जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि खां इहा शइ पुछणु घुरिजे त इलेक्शन्स जे अंदरि ख़राबियूं कहिड़ियूं आहिनि, प्लस में उन में पब्लिक खे बि जेको आहे पार्टिसिपेट करणु खपे। हीअ एॾी वॾी डिबेट आहे जेका अणधुरी तौर ते जॾहिं थींदी तॾहिं उहा सही रुख वठी सघंदी। आउं त सम्झां थो त जेकॾहिं का थर्ड पार्टी का यूनिवर्सिटी को इदारो इन शइ ते डेलिब्रेशन कराइणु शुरू करे ॾिए त सॼे पाकिस्तान जे अंदरि उन्हनि सभिनी जमायतुनि जा नुमाइंदा उहे शिरकत कनि। उन्हनि खां पहिरीं उन मौजूदा चूंड जे प्रोसेस जे अंदरि जेके कोताहियूं आहिनि उन्हनि जी निशानदेही थियणु खपे। पोइ उन खां बाद उन्हनि जे तरफ़ां जेके सजेशन्स अचनि उन्हनि खे सम्झणु घुरिजे त कहिड़ियूं उहे तब्दीलियूं ऐं सुधारा जेको आहे ज़रूरी आहिनि उहे हुजणु खपनि। पोइ आख़िर में जेको आहे अक्सरियती तौर ते जेके जमायतूं मुतफ़िक़ थियनि थियूं जिन शयुनि ते बशमूल पब्लिक पार्टिसिपेशन, ईअं न त वरी बि के जमायतूं चंद पंहिंजी पसंदि जूं EVM मशीन ते या कंहिं ते हिक ॿिए सां को जुड़तू ठाह करे अचनि, मीसा खे जमूरियत करे अचनि, पोइ एक बारी तुम्हारी एक बारी हमारी उन ते जेको आहे सो को मुआइदो थी वञे। इन जे बजाए उनखे वसी तर ते ॾिसणु खपे। ऐं आउं त इहो चवंदुसि का यूनिवर्सिटी या को थर्ड पार्टी इदारो इन ते उहा सॼी मुसलसिल हिकिड़ी डिबेट कराए, उन ते इन जा सॼा जेको आहे सो डिटेल्स गॾु करे ऐं पोइ उहे सुधारा जेके उहे प्रोपोज़ करे ऐं उन्हनि ते उन्हनि खां कंसेंट वठणु खपे। जी अच्छा, मां कंक्लूडली हिकिड़ी ॿिए सवाल ते तव्हांजी मुख़्तसर राय घुरिज खपंदी। तव्हां पहिरें पंहिंजे जेका राय में बि आदमशुमारी जो ज़िक्र करे विया हो, पर हींअर मां कैटेगोरिकली तव्हां खां हिकिड़ो पुछां थो, नई आदमशुमारी थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे? इंतिहाई फुज़ूल क़िस्म जी जेका आहे एक्सरसाइज़ हूंदी जंहिंसां सिंध जे अंदरि ख़ासि करे वधीक ताव पैदा थींदो। तव्हांखे यादि हूंदो त माज़ी में जेके बि आदमशुमारियूं थींदियूं रहियूं आहिनि सिंध जे माण्हुनि खे वधि खां वधि हुन ते ख़दशा इहे ई रहिया आहिनि त इंजीनियर तरीक़े सां असांखे अक़लियत में ॾेखारण जी कोशिशि कई पई थी वञे। हिन भेरे जेके शयूं थियूं उन में कमियूं पेशियूं ज़रूरु आहिनि, पर तंहिंजे बावजूद बि असीं हिनखे क़बूल कंदे चऊं था त आईंदह जे लाइ जेका बि थिए नए सिरे सां आदमशुमारी उहा अञा उन खां वधीक बहितर थियणु खपे। मौजूदा वक़्त में इनखे रद्द करणु माना हिकिड़े नए मसइले खे जनमु ॾियणु, ऐं उहो नओं मसइलो अहिड़ो बि थी सघे थो जेको सिंध जा माण्हू उन ते मुकमिल तरह ते बदएतमादी या आदम एतमाद जो इज़हार कंदे कंहिं ताव में अची वञनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो वफ़ाक़ी हुकूमत खे इन सोच खे ॾिसणु खपे त जेके माण्हू इन्हनि शयुनि मां मुस्तफ़ीज़ थियणु चाहिनि था त टकराव सूबनि जे विच में, टकराव सूबनि जे अंदरि कम्यूनिटीज़ जे विच में पैदा थिए ऐं उन ते उन्हनि जी सियासत हले, उन्हनि खां उन्हनि खे बचणु घुरिजे। न त ही वॾो को हिकिड़ो तमामु घणो मुंझारो या खणी चइजे त आउं सम्झां थो को ब्लास्ट थी सघे थो, उन खां बचणु घुरिजे। जी अमर सिंधु साहिबु, हाणे मुंहिंजो अव्हां खां सुवालु इहो हूंदो, छाकाणि त तव्हां सभु पैनलिस्ट इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियो त नई आदमशुमारी जी ज़रूरत न आहे ऐं उन सां वधीक पेचीदगियूं वधंदियूं ऐं बदएतमादी वधंदी। त हाणे जेकर नई आदमशुमारी नथी हुकूमत कराए त उन खां पोइ जेके चूंड सुधारनि वारी ॻाल्हि आहे, चूंड सुधारनि में छाकाणि त अपोज़िशन जो हिकिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त अपोज़िशन चवे थी त हुकूमत चूंड सुधारनि में संजीदा न आहे ऐं मामिलो रुॻो EVM जो न आहे, मजमूई रिफॉर्म्स जो आहे। हाणे जेकॾहिं मजमूई रिफॉर्म्स में नथा अचनि ऐं जेकॾहिं हिन मामले ते बि इतफ़ाक़ राय नथो थिए आदमशुमारी वारे ते, त मुमकिना तौर ते जेका ईंदड़ चूंड थींदी त उन में को वॾो तज़ाद त पैदा न थींदो या चूंडूं ई मुलतवी थी सघंदियूं? ॾिसो, तव्हांखे पहिरीं बि मां चई चुकी आहियां त हीअ जेका टैक्टिक्स आहिनि उहे चूंडूं मुलतवी करणु या जेका असां हिकिड़ी मख़सूस हुन जे तहत जेका असां विछा पैदा करणु या जेका असां जंहिंमें पंहिंजा फ़ाइदा वठी सघनि, पंहिंजे चूंड जे हवाले सां फ़ाइदा वठी सघनि, उन जे लाइ जेके आहिनि त हीअ शोशा छॾिया पिया वञनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका 2018 वारी जेका इलेक्शन थी, 2018 वारी इलेक्शन में जंहिं बि क़िस्म जी उन में तव्हां जेका आदमशुमारी जे हवाले सां चओ या चूंड रिफॉर्म जे हवाले सां चओ त हुकूमत हेतिरे वक़्त ताईं एक्सरसाइज़ छो न कई?
ॿिए नंबर ते इहो सुवाल उथे थो जेकॾहिं एक्सरसाइज़ न कई ऐं जेका असां मुतवक़ा जेका शेड्यूल आहे उन शेड्यूल जे अंदरि बि उहा जेका असां करे नथी पई सघे, ख़ासि तौर ते मां चूंड सुधारनि जे हवाले सां थी चवां त उहा बि जेकॾहिं उहा नथी करे सघे छाकाणि त उन सां गॾु अपोज़िशन इन सूरत में वेहण लाइ तयारु न आहे। जेका सूरत तव्हां ॾिसी रहिया आहियो त छा उनजो मतिलबु आहे त चूंडियूं थियण ई न खपनि। त मां ईअं सम्झां थी त चूंडियूं वक़्तु सर पंहिंजे हवाले पंहिंजे जेका असां मुतवक़ा टाइम जे अंदरि आइनी मुद्दो पूरो करण खां पोइ लाज़मी तौर ते थियणु खपनि, छाकाणि त जेकॾहिं ही हुकूमत खटी थी अचे त उहो साॻियो एजेंडा बनी अॻिते वधाए ऐं जेका असां उहा शइ जेका उनजे ज़हन में आहे सो करे सघे थी। पर जेकॾहिं उहा जेका हिन वक़्ती जेका अपोज़िशन खे पंहिंजे एतमाद में वठण में नाकाम वई आहे ऐं न रुगो अपोज़िशन खे पर हक़ीक़तनि जी मां इहा बि ॻाल्हि कंदी हलां त ख़ासि तौर ते आदमशुमारी जे हवाले सां ऐं चूंड रिफॉर्म्स जे हवाले सां ही ख़ासि तौर ते जेके पार्लियामेंट खां ॿाहिरि वेठल जमातूं आहिनि उन्हनि खे हिते सख़्तु मौक़िफ़ इहो वठणु खपे त चूंड सुधारनि में ख़ासि तौर ते सूबनि जे हवाले सां तमामु घणी रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे। रिफॉर्म्स जी ईअं ज़रूरत आहे छाकाणि त असां ॾिसूं था त कंहिं वटि डोमिसाइल बि अगरि न आहे ऐं अची वञनि था उते उन्हनि तक ते बीहनि था, कहिड़े तरीक़े सां बीहनि था, छा थिए थो, इन हवाले सां बि मां सम्झां थी त हिकिड़ी ख़ासि एक्सरसाइज़ ज़रूरु थियणु खपे ऐं उन एक्सरसाइज़ जे अंदरि उहे ख़ासि तौर ते जंहिंखे तव्हां धरती धणी चओ था, जंहिंखे तव्हां चओ था जिन जा स्टेक होल्डर्स जी हैसियत में उन सूबे में ऐं सूबे जी सियासत में उहो पंहिंजो मक़ाम रखनि था। जीअं इहो बिल्कुलु ईअं आहे जीअं मां ईअं चवां त जॾहिं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं 18वीं तरमीम थी रही हुई त 18वीं तरमीम रुगो अपोज़िशन खे ऐं हुनखे मिलाए जॾहिं 18वीं तरमीम थी त जेके बि सरगर्म हुआ उहा अपोज़िशन हुई, उहे पार्लियामेंट खां ॿाहिरि वेठल ताक़तूं हुयूं, उहा सिविल सोसाइटी हुई, उहे औरतुनि जा वुमेन राइट्स ग्रुप हुआ, हर जगह ते कंसल्टेशन कई वई। उन कंसल्टेशन जी अमर साहब क्विकली मैडम क्विकली ता पानी पॉइंट एस्टैब्लिश कजो त मां डॉक्टर अयूब रे वना। जी मैडम जी मां बस इहो ई थी चवां त जेका इहा मुमकिन कोने हिन टाइम ते थियण त जीअं 2018 जो इलेक्शन थियूं आहिनि ही इलेक्शन ओड़ी तरीक़े सां थियणु खपे जेकॾहिं अगरि कंहिं वटि ॿी के पार्टी वटि या मौजूदा पार्टी वटि एजेंडा आहे त उहो इलेक्शन ताईं इंतज़ार करे। जी इलेक्शन ताईं इंतज़ार करे। डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां हिनखे कंक्लूड कीअं कंदव? छा जे करे डिबेट में हिकिड़ी ॻाल्हि त एस्टेब्लिश थी वई आहे त नई आदमशुमारी जी ज़रूरत न आहे घटि में घटि सिंध जे पर्सपेक्टिव खां, नंबर 1। नंबर 2 चूंड सुधारा जेकॾहिं अचनि था त उहे कहिड़ी नोईअ ते अचणु खपनि, छा जे करे अपोज़िशन बि चए थी त उहे मजमूई हुजणु खपनि, रुगो EVM ताईं महदूद न हुजणु खपनि। ऐं जेकॾहिं हुकूमत EVM ताईं चूंड सुधारनि खे रखे थी त मुमकिना तौर ते अॻिते हली करे कहिड़ो तज़ाद जनम वठी सघे थो? जुनेद साहब EVM बि नामुमकिन आहे, चूंड सुधारा बि नामुमकिन आहिनि। पाकिस्तान जी मौजूदा सूरत हाल में इहो ज़रूरी तसवर कयो वियो आहे त ईअं ई गाॾो हलणु खपे ऐं ईअं ई गाॾो हलाइणु जेको आहे उहो असांजे फ़ाइदे में आहे। इन करे चूंड सुधारनि खे तव्हां विसारे छॾियो। जेकॾहिं मूंखां को पुछे जीअं इनाम भट्टी साहब त यूनिवर्सिटियुनि खां ॿियनि खां पुछिजे, आउं सम्झां थो यूनिवर्सिटियुनि खे बि इन क़िस्म जी तौफ़ीक़ कान थी आहे त उहो चूंड सुधारा पेश कनि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु ई आहे त तहरीक इस्तक़लाल हिकिड़ो प्रोग्राम ॾिनो मुतनासिब नुमाइंदगी जो, उन में औरतुनि जो, मार्जिनल कम्यूनिटीज़ जो, अक़िलतुनि जो ऐं समूरनि माण्हुनि जो मसइलो जेको आहे उहो हल थी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो पासो पाकिस्तान खे इहो तइ करणु खपे त जेसि ताईं उहो प्रोपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन ते नथा अचनि ऐं औरतुनि खे बि उहा मुतनासिब नुमाइंदगी नथी मिले, ॿियनि खे बि नथी मिले, तेसि ताईं चूंड सुधारा तव्हां छा बि कयो। छो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो त ही चूंड सुधारा जीअं नसीर साहब चयो त पार्लियामेंट में सलाह मशवरो ॿियो थियो, पर जेको कुझु चूंड थींदी आहे कहिड़े बि दौर में थींदी हुजे, छा असांखे उहे चूंडूं उन नमूने वणंदियूं आहिनि? जवाब आहे त न। जो मतिलबु आहे त हिकिड़ो वॾो ख़ाल आहे, उन ख़ाल खे पूरो करण लाइ ही यूनिवर्सिटियूं ऐं सभु दानिश्वर गॾिजी ऐं पार्लियामानी अकाबर गॾिजी हिकिड़ो नओं दस्तावेज़ ठाहींदा, तंहिंखां पोइ इहो मुमकिन थी सघंदो। नए दस्तावेज़ खां पोइ मुमकिन थी सघंदो। ऐं तव्हांखे लॻे थो त मौजूदा सूरत हाल में इहे EVM चूंड सुधारा नयूं आदमशुमारी मुमकिन न आहिनि? न त प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।